सिंध ऐं पंजाब जे दानिशवरनि जो चवणु आहे त पंजाब पंहिंजे ख़मीर में सिंध वांगुरु लिबरल में ऐं सूफ़ीज़म सां लाॻापियल आहे। पंजाबियुनि जो पंहिंजी धरती ऐं तहज़ीब खां टुटल हुजण जो तस्वर मसनूई आहे। असल में उहे लिबरल आहिनि। लाहौर जे पंजाबी कॉम्प्लेक्स में सिंधी दानिशवर ख़ादिम हुसैन सुमरो जी किताब सूफ़ीज़म एंड सोसाइटी जी मौरूदी तक़रीब ख़िताब कंदे पंजाबी दानिशवर सैयद अफ़ज़ल हैदर चयो त सिंध ऐं पंजाब जी हिकु तहज़ीब ऐं हिकु ख़मीर आहे। ॿई क़ौमियतूं बुनियादी तौर ते सूफ़ी मिज़ाज रखंदड़ आहिनि, पर 200 साल जी कोशिशुनि सां हुक्मरान क़ुवतुनि पंजाबियुनि खे पंहिंजी ॿोली ऐं सकाफ़त खां धार रखी वॾो ॾोह कयो आहे। तक़रीब ख़िताब कंदे किताब जे मुसनिफ़ ख़ादिम हुसैन सुमरो चयो त पंजाबियुनि जो पंहिंजी धरती ऐं तहज़ीब खां टुटल हुजण जो तस्वर मसनूई आहे। हुन वक़्तु जॾहिं पंजाब में ॿोली ऐं सकाफ़त जी तहरीक शुरू थी आहे त आवाम खां वठी सरकार ताईं सभु उनखे न सिर्फ़ु भलकार करे रहिया आहिनि, पर तमामु जल्द क़बूल भी करे रहिया आहिनि। पंजाब अंदरि नौजवान जी क़ौम ऐं धरतीअ सां प्यार वारी तहरीक भला नतीजा ॾींदी। तक़रीब खे असलम गुरदासपुरी, अनवर चांडो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। इन मौक़े ते किताब जी मुहूरत पिणु कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।